सिंध अंदर रोलू कुतन जे ॾाढनि वारनि वाक़िअनि बाबति सिंध हाई कोर्ट बेंच शक्कर जे जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ ऐं जस्टिस महमूद खान ते ॿुधल बेरुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान अदालत पारां तलब करण ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ सिहत खाते जे ऑफिसरनि, पुलिस ऑफिसरनि तोड़े बल्दियाती ऑफिसरनि अदालत में पेश थी 5 ज़िलनि मुतलिक़ रिपोर्टूं जमो करायूं। ॿुधणी दौरान लाड़काणो सिविल अस्पताल जे MS अदालत में रिपोर्ट जमो कराईंदे इंकशाफ कयो त ज़िले अंदरि रोलू कुतन 5000 माण्हुनि खे ॾाड़े विधो आहे, जंहिं ते अदालत पुलिस ऑफिसरनि खां पुछाणो कयो त 5000 कुतनि जे ॾाड़ण वारनि वाक़िअनि जा घणा केस म्यूनिसिपल टाउन कमेटी जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि ख़िलाफ़ दाख़िल कया विया आहिनि। पुलिस ऑफिसरनि अदालत खे ॿुधायो त 21 FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि, जंहिं ते जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ पुलिस ऑफिसरनि ते कावड़ जो इज़हार कंदे रिमार्क ॾिना त रोलू कुता ग़रीबनि जे बच्चनि खे ॾाड़े रहिया आहिनि ऐं अव्हां खे का ख़बर नथी पवे। जेकॾहिं कंहिं MPA, वज़ीर या ऑफिसरनि जे ॿारनि खे कुतो ॾाड़े विझे हा त अव्हां खे ख़बर पइजी वेंदी। जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ रिमार्क में वधीक चयो त हिननि माण्हुनि जो ज़मीर मरी वियो आहे, हिननि खे अवाम जो को एहसासु न आहे, को ख़्यालु न आहे। ज़िम्मेवार म्यूनिसिपल ऐं टाउन ऑफिसरनि मथां FIR दाख़िल थियण बावजूदि उन्हनि जी गिरफ़्तारी अमल में छो नाहे आई। जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ रिमार्क में वधीक चयो त SSP शिकारपुर ऐं SSP लाड़काणो पंहिंजो कमु न पिया कनि, अदालती हुकुम बावजूदि हुकुम खे मञण लाइ तयार न आहिनि। जंहिं बाद अदालत वफ़ाक़ी घरू खाते खे हुकुम ॾिनो त जेकॾहिं SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूटा ऐं SSP लाड़काणो मसूद अहमद बंगश पंहिंजो कमु सही नमूने सरअंजाम नथा ॾियनि त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि सिंध मां निकाले ॾिनी वञे। जंहिंखां पोइ अदालत रोलू कुतन वारे दरख़्वास्तुनि जी ॿुधणी 28 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी।